खबर शामिल कयूं पिया ठट्टो खां। मरहूम सरदार जाम बिजार खान जोखियो जे याद में नाइट क्रिकेट टूर्नामेंट मकड़ीअ लॻे ॻोठ रमज़ान जोखियो में कराई वई। क्रिकेट टूर्नामेंट जे फाइनल में नौजवान क़यादत जाम खानदान जे चश्मो चिराग PPMPA साकरू जाम अवैस बिजार खान जोखियो जे भाउ जाम एहसान जोखियो महिमान ख़ास तौर शिरकत कई। फाइनल मैच मकली CN जी टीम ऐं जोखिया जंगशाही 11 जे विच में दिलचस्प मुक़ाबलो थियो। जंगशाही 11 फाइनल मैच खटी ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। जाम एहसान जोखियो विनर अप ऐं रनर अप टीम में कैश इनाम ऐं ट्रॉफी विराई। विनर अप टीम जंगशाही 11 ऐं रनर अप टीम मकली CNG में मेडल्स हाजी मकसूद जोखियो सुल्तान मला ऐं वहीद जोखियो विराया। जाम एहसान जोखियो खे वॾेरो अनवर जोखियो तरफ़ां बोस्के जो पटको बदिरायो वियो, जॾहिं त ऑर्गेनाइज़िंग कमेटी इंजीनियर नसीर अहमद जोखियो, मिठन जोखियो, आसिफ जोखियो, मामा इमरान, अज़ीज़ुल्लाह जोखियो, नज़ीर अहमद जोखियो ऐं ॿियनि मुअज़्ज़िज़िन पारां वॾेरो अली लटाई, वज़ीर सालार, बसर सालार, अलाह बचायो, गुलाम कादर जुमन जोखियो, सतार जोखियो, अली अहमद, अलाह प्रायो जोखियो, अकरम ऐं ॿियनि पारां महिमान ख़ास जाम एहसान जोखियो ऐं साणस आयल हाजी बेतुल्ला जोखियो, गुलाम मुस्तफ़ा जोखियो, सुल्तान मला, वहीद जोखियो, हाजी मकसूद जोखियो, मीर बाबू पावर वॾेरो कमाल जोखियो खे अजरकन लुंगियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ ख़ासि कली ब्यूरो चीफ न्यूज़।